कम ज़ुल्मत जी कजे रात मंशूर एडीएफ जो गरीबन जो ॾिजे साथ मंशूर एडीएफ जो गरीबन जो ॾिजे। दोस्तों असीं पंहिंजे उरूज ते आहियूं ऐं शेख साहब ख़बर अथव हिकिड़ी दिलि जी ॻाल्हि कई आहे छो त जंहिं शख़्सियत खे ॻाल्हाइणो आहे उहो असांजो ख़ासि महिमान आहे पंहिंजे नाले सां आहे पंहिंजी शोहरत जे पंहिंजे किरदार जे हवाले सां शेख साहब चयो त दोस्त हुजे त जटादार हुजे। नाज़ मुंहिंजो बेहद प्यारो दोस्त आहे असीं पर आउं हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए छॾियां सभिनी खे ख़बर आहे त नाज़ साहब हिन वक़्तु जर्नलिज़म पर आउं कसम थो खणां वरी बि उनजो जंहिं ते हिन जो बि एतमाद आहे अलीअ जो त असांजो नाज़ साहब जेकॾहिं इलेक्ट्रॉनिक मीडिया में आहे त पंहिंजे आवाज़ सां नासतो नज़र अचे थो जेकॾहिं हू कलम हथ में खणे थो त कलम जो मान अवल पोइ अयाल हूंदो आहे घर में गुरबत हुजे पर मुंहिंजे कलम जी इज़त आहे। सो नाज़ हिकिड़ो बा किरदार इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया जो एनालिस्ट आहे जर्नलिस्ट आहे ऐं असांखे फ़ख़ुरु आहे त असांजो दोस्त आहे नासतो साहब मौजूदु साईं न सिर्फ़ु पक सां मतिलबु दोस्त बि आहियूं वफ़ादार बि आहियूं जटादार बि आहियूं ठीकु आहे ऐं हाणे ॻाल्हियूं एतिरियूं थी वियूं न एतिरनि दोस्तनि कयूं जो सची पची ख़बर नथी पवे त किथां ॻाल्हि कजे पर जॾहिं शेख साहिब किताब जी कहाणी त पुराणी आहे या असां डिस्कस कंदा रहंदासीं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते त किताब अचे या कॾहिं अचे कीअं अचे मुमकिन थिए पर जॾहिं हीअ किताबु तयारु पियो थियो त हीअ सब्जेक्ट जेको आहे रिलीजियस कन्वर्जन जेको आहे उन ते किताब केतिरा लिखियल आहिनि वेस्ट में कुझु किताब लिखियल आहिनि हींअर बि कुझु माण्हुनि जा लिखियल आहिनि पर मुंहिंजे दिलचस्पीअ जो जेको किताबु रहियो आहे ऐं उहो किताबु हिकिड़ो भेरो ॿीहर मूंखे शेख साहिब जे किताब ते छाकाणि त लिखिणो हो त वरी मूं उनखे पढ़ियो उहो किताबु आहे दुनिया जी हिकिड़ी वॾी शख़्सियत आहे तव्हां सभिनि उनजो नालो ॿुधो आहे उहो बि कन्वर्ट थियो हुयो ऐं उहो अजीब इतफ़ाक़ आहे त उनजी उमिरि बि उन वक़्तु एतिरी हुई जंहिं उमिरि में शेख साहिब पंहिंजो धर्म तब्दील पियो कयो बुनियादी तौर ते इहा मज़हब तब्दील करणु छा आहे पंहिंजी ज़ात जी ट्रांसफॉर्मेशन आहे न जेको स्टेटस को आहे जेको तव्हांखे घर मां मिले थो उन खां बग़ावत आहे त मां जंहिं किताब जो हवाले पियो ॾिनो उहो आहे मोहम्मद अली किले जो किताबु जेको बॉक्सर आहे दुनिया जो छाकाणि त हुनजो असुलु नालो त आहे कैक्सस नालो आहे ऐं उन जेकी पंहिंजो मामिलो लिखियो आहे हुनखे त ॻाल्हि नंढड़ी हुई सम्झ में आई हुई जितां हुन पंहिंजो ख़्यालु बदिलायो ऐं असां वटि जेको मज़हब आहे ख़ासि तौर ते हाणे इस्लाम सॼी दुनिया में उनखे नाला ॾिजनि था पिया मुख़्तलिफ़ हिते इस्लामिस्ट असांजो पंहिंजो मज़हब आहे जीअं बार बार पंहिंजो साईं हाफ़िज़ मोहम्मद निज़ामाणी पंहिंजे शहर में असांजे ॿियनि शहरनि में चयो आहे न इहा जेकी ट्रांसफॉर्मेशन आहे शेख साहिब वटि ख़बर न आहे कीअं आई आहे वली मोहम्मद लगारी साहिब जी हिकिड़ी काफ़ी आहे तव्हां शायदि मंज़ूर अली ख़ान जे आवाज़ में कॾहिं ॿुधी बि हुजे किताब में त छपी पई आहे पर उहे जेकॾहिं उनजी सिटूं पढ़ंदव त असांजो मज़हब उहो हो हीउ जेको जोड़े कल्ब रबी इंसान में समायो आदम जो रूप वठी हू पाण आयो उहो जेकी असांजो जेको मज़हब आहे उहो इन क़िस्म जी कैफ़ियत मां आहे ऐं मूंखे ॾाढी मुमासिलत लॻी पई मोहम्मद अलीअ कारनि मां हो उनखे सभ खां आम ॻाल्हि इहा लॻंदी हुई जेकी त भई असीं कारनि खे क्रिश्चनिटीअ में बराबरि छो नथा सम्झनि छाकाणि त हुनजी इन्वायरमेंट इहा हुई त हुनखे बराबरि छो नथा सम्झनि पाण खे तब्दील करण जी कोशिशि कई बाद में हुन कुझु कसम खयां त मां कंहिं गोरीअ सां शादी न कंदुसि हीअ न कंदुसि ऐं उहो कमिटेड अहिड़ो थियो हुयो जीअं असां पंहिंजे ज़ाती वर्ताव में शेख साहिब खे बि ॾिठो आहे जिन घरनि में मुस्लिम घरनि में असीं पैदा थिया आहियूं उन्हनि में हीअ ज़्यादती आहे ऐं इहा उहा साॻी ज़्यादती आहे जेको मुस्लमान सिंधी खे मुलहद साबित करण जी कोशिशि कजे थी त उन्हनि चवंदा आहिनि त साईं असां रोज़ो नथा सघूं असांजे घर में अटो आहे अड़े सिंध जा माण्हू हज़ारे सालनि खां बुख रोज़े ते आहिनि ऐं उन्हनि खे चवनि था त न साईं सिंधी रोज़ो न रखंदा आहिनि इहा उहा प्रोपेगेंडा आहे जेका कजे थी त हीअ मुलहद आहिनि हीअ काफ़िर आहिनि इन्हनि खे साबित कयो ऐं इहा कंहिं ॿिए हंधि डिक्टेशन थी मिले थी त उन्हनि खे साबित करायो त इहे भई रोज़ा न रखंदा आहियो तव्हां असां न रखंदा आहियूं सभु रोज़ा रखंदा आहियूं मतिलबु हीउ ठपो हणिणो आहे सिंध जे माण्हूअ ते त इहो मुलहद आहे ऐं उनजी एजेंडा ॿी आहे ऐं उहो एजेंडा असांजे दोस्तनि ऐं असांजे माण्हुनि जे विच में विहारे ऐं चइजे थी पई त छा इहे ईअं ऐं इहा अॼु बाज़ारि में इहा ॻाल्हि अॼु बि हले थी पई असांजो अक़ीदो ॿिया आहे ऐं इहा ॻाल्हि सम्झण जी बि कयो जॾहिं असां सिंधी चऊं था
त उन मां मुराद रुगो मुस्लमान न आहे, ऐं जॾहिं मुस्लमान चऊं था त उन मां रुगो मुराद सिंधी न आहे। छाकाणि त मुस्लमान त सभु ॿोलियूं आहे, ईरानी बि आहे, अरबी बि आहे, सिंधी बि आहे, पंजाबी बि आहे, बंगाली बि आहे। सिंधी त जॾहिं चऊं था त पोइ सिंधी बि आहे, हिंदू बि आहे, क्रिश्चियन बि आहे, पारसी बि आहे, असां सां गॾु रहिया आहिनि, हज़ारे सालनि ते रहिया आहिनि। हिन सिंध खे तव्हां हिंदू मुस्लिम तज़ाद में खणी अची ॾिसो था, हिते त बाबा ज़रतश्त बि रहिया आहिनि, हिते त पारसी अॼु बि रहनि था, हिते ज्यूज़ रहिया आहिनि, कराचीअ में ज्यूज़ यहूदनि जो क़ब्रिस्तान आहे। शेख साहब जंहिं कैफ़ियत मां निकितो आहे, मां तव्हांखे वरी उहा ॻाल्हि थो चवां पियो त ही दुनिया में कुझु माण्हुनि सां इहा ट्रांसफॉर्मेशन जो मामिलो थिए थो, उतां थियो आहे। किताबु छाकाणि त उन ते आहे, तंहिंजे करे इहा ॻाल्हि ॾिसणी पवे थी पई। ऐं हीउ जेको हिन वक़्तु बि नफ़रतुनि जी ॻाल्हि जेका बणिजे थी पई, उहा एजेंडा ड्रिवन आहे, एजेंडा ड्रिवन आहे। बाबा को माण्हू असां वटि त की लोक दास्तान आहिनि न, उन्हनि में बि नबी ऐं असाब जी मोहबत खे, मूंखे पक पुनूअ जी आरी ईंद मोरे सिगी मंज़िल सोरे, महमूद फ़क़ीर जी काफ़ी आहे। नात आहे, सिधी सी नात आहे। असां त पंहिंजे लोक दास्ताननि खे ईअं करे छॾियो आहे। हीअ ज़ोरी असां ते ठपो हणणु था चाहिनि त हीअ काफ़र आहिनि, हीअ मुलाहिद आहिनि, ऐं हिननि जी एजेंडा उहा ॿी आहे जेका असांजे मथां पढ़नि था चाहिनि पिया। ऐं शेख साहब इहो कमु अहिड़े ज़माने में कयो आहे, वरी मां डिघी ॻाल्हि हलियो थो वञा पियो। शेख साहब सां मां, जीअं असां ॿुधायो त नसीर साहब असां सां कई हंध ते गॾु आहे, असां आधीअ जो मांझीअ जो इहो सॼो कोहिस्तान जेको आहे, जेकॾहिं मां तव्हांखे ॿुधाए सघां थो पियो त शायदि ई को कोहिस्तान जो चपो हूंदो जिते असीं ऐं शेख साहब न विया हुजूं। माना उन्हनि ॻोठनि में, वाणनि में, वस्तियुनि में, ऐं छा छा त माण्हू आहिनि जेके असां विञाया आहिनि। मिसाल मां कीअं विसारे सघां थो शेख साहब जे हवाले सां दुर मोहम्मद पालारी साहब खे, कीअं विसारे सघिजे थो मुखी धर्मूमल खे, कीअं विसारे सघिजे थो साले मोहम्मद बिरहमानीअ खे। ऐं त चवां त ॾिसो, शेख साहब मूंखे वठी हलियो हो त कंहिं मलक नवाब सरदार ॾे वठी हलियो, इहे सभु फ़क़ीर हुया, उन्हनि ॾांहुं वठी वेठियासीं ऐं उन्हनि सां वियो त सॼी सॼी राति, माना सरीअ में हलो तव्हां मां असांखे ख़बर आहे त उते वञो त छा हिकिड़े अहिड़े हंधि ते वञी पियो जिते हिकिड़े पासे त तव्हांखे सिंध जे औरतुनि जे हथ जी सूंहं, हथ जा वनोरा जेके आहिनि उहे तव्हांखे नज़र अचनि। ॿिए पासे हज़ारे किताबनि जी लाइब्रेरी आहे दुर मोहम्मद पालारी साहब जी, उन में वेठी वियो ऐं तव्हां वियो त उथण ते दिलि न चवे असां उते वञूं त टे टे ॾींहं वेही रहूं। वरी ॿिए पासे माना मुखी धर्मूमल जे उताक ते अचो त छा उते मौलवी बि अचनि पिया, पंहिंजो हाफ़िज़ साहब बि अचनि पिया, ऐं पंडित बि अचनि पिया, भगत बि अचनि पिया। वरी मंगलगर जे मंदर ते वञो त उहा मंज़र ई ॿिया आहिनि, त उते मंदरु त आहे पर अक्सरियत केरु पई अचे, मुस्लमान पिया अचनि, ॿियनि मज़हबनि जा माण्हू पिया अचनि, सभिनि लाइ आस पास खुलियल आहे। ऐं सिंध में नापैद थींदड़ तव्हांजे तहज़ीब ऐं सकाफ़त जूं अलामतूं अहिड़नि माण्हुनि जे करे महफ़ूज़ आहिनि। हिकिड़ी शइ आहे संख, हाणे तव्हांखे केतिरनि हंधनि ते नज़र अचे थो। शेख साहब खे मूं चयो शेख साहब इहो मूंखे ॾिसणो आहे, असां वेझड़ाईअ में ॾिठो न आहे, अलाए किथां उन कोशिशि कई, महिनत कई ऐं हिकिड़े भेरे चई त असां हलो त तव्हांखे संख ॾेखारियां। ऐं उहो मंगलगर जे मंदर ते संख वॼे पियो थिए। मतिलबु मूं चयो त हीअ जेको माण्हू ज़ात में ट्रांसफॉर्मेशन जे प्रोसेस मां गुज़रियो आहे, उन जो एक्सप्रेशन, उन जो वर्ताव ई ॿियो थिए थो। हाफ़िज़ मोहम्मद निज़ामाणीअ कूड़ ॾाढो, सच ॾाढो कड़ो थिए थो, अचणु शर्त जो यार कूड़ मूंखे न वणंदो आहे। जेके माण्हू चवनि था त असीं रिवादारीअ जा अमीन आहियूं ऐं हिते बि इन क़िस्म जी गुफ़्तगू कनि था, शेख साहब खे 3 ॾींहं अॻु में पंहिंजी पोस्ट हटाइणी पई आहे सोशल मीडिया तां। पोस्ट छा आहे? शेख साहब सिंधू नवाज़ गांगुरो, अमेरिकन सिंधियाणी एमिली हाउस, ऐं नसीर मिर्ज़ा, कुझु ॿिया दोस्त बंभोर जे आसारनि ते बीहूं था ऐं उहे लिखनि था त छा तूं ही मुलादनि सां गॾु बीठो आहीं, काफ़रनि सां गॾु बीठो आहीं। शेख साहब खे उहा पंहिंजी पोस्ट हटाइणी पई। हिते अची चऊं था त रवादार आहियूं। ऐं मोहम्मद अलीअ जा आख़िरी ॾींहं जेके आहिनि, मूंखे लॻंदो आहे त काफ़ी शयूं अहिड़ियूं चवंदा अलामतूं ज़ाहिर थियनि पियूं थियूं त किथे ईअं त न थींदो त शेख साहब बि ओड़नि ई ॾींहंनि में वेंदो। उहो आख़िरी ॾींहंनि में हुनजे अलाह नक्सियत जे मोहम्मद अलीअ जी ॻाल्हाइण जी सघ मुतासिर थी वई ऐं साईं तव्हां पढ़ियो आहे उनखे, त इन करे उहो
पोइ हू नंढा नंढा नुक़्ता जेके आहिनि मज़हबनि में जेके मुख़्तलिफ़ रविया आहिनि उन्हनि सम्झाया आहिनि ऐं उहे उन्हनि ते डिघा डिघा बहस कंदो ऐं उनजी ज़ाल जोफ़ा जंहिंखे जोफ़ा नालो रखियो अथऊं उहा उनखे बि उन कन्वर्ट कयो क्रिश्चन हुई उनखे उनखे जोफ़ा खे चवंदो तूं मूंसां वेह मूंसां सुवाल कर ऐं मां सम्झां हीउ जेको ट्रांसफॉर्मेशन जो सफ़र आहे जीअं साईं ॿुधायो पिए न केॾी हसीन ॻाल्हि ॿुधाई ही इन्हनि खे असीं चऊं था इहे आहिनि वलीउल्लाह त पंहिंजे ज़ात जे लाइ हथु न टंगींदासीं साईं मोहम्मद इस्माइल साहब यार तव्हां त हलो ई पिन ते दा सॼे ॻोठ शहर खे पिटाए मारियो था राति जे बानीअ खां वठी सुबुह ताईं तव्हां वटि कीअं ख़ुददारी ईंदी तव्हां वटि कीअं शयूं ईंदियूं ऐं उहे कीअं जेको बेटाई साईं बार बार चयो थो न इहे न मझा मारून इहे न मझा मारून सो असीं त बाबा हिन ॻाल्हि खे इहा लकीर बि कढणी पवंदी नफ़रत न आहे लकीर बि कढणी पवंदी ऐं चङी ॻाल्हि ईअं आहे त हिन अॼोके मज़हर में शेख साहिब जेको वर्ताव कयो हो उहो बिल्कुलु ई उन लकीर कढण जहिड़ो हुयो मूंखे ख़बर हो त मूंखे चङी तरह ख़बर हुई त केर खे अचिणो आहे कंहिंखे न अचिणो आहे इन करे इहा लकीर कढण जहिड़ी ॻाल्हि हुई ऐं इहा सुठी ॻाल्हि हुई शेख साहिब तव्हांखे साईं मुश्ताक साहिब खे मुबारकूं हुजनि मुंहिंजो ख़्यालु आहे त हीअ फ़िक्री तौर ते किताबु अंदरि कुझु मज़मून आहिनि ॾाढा सुठा मज़मून आहिनि डॉक्टर अब्दुल मजीद चांडीअ साहिब अॼु मूंखे मां हुन सां ॻाल्हायो त उहे किथे काछे में आहिनि ऐं बल्कि उते आहिनि जिते मिर्ज़ा साहिब मिर्ज़ा कलीच बेग साहिब नसीर विया हुआ न अॼु उहे इन कुते जे क़बर वारे पासे ते आहिनि सो ॾाढियारे जबल ते आहिनि त उते मूंखे उन्हनि चयो त तव्हांखे मां ॿुधायां त मां जेकॾहिं अची नथो सघां माज़रत कनि डॉक्टर मजीद साहिब लादीनियत सेक्युलरिज़म मज़हब डॉक्टर पंहिंजो शेख साहिब जी किताब ऐं इन लाइफ खे बहानो बनाए ॾाढो मुख़्तसर पर भरपूर मज़मून लिखियो आहे इन ई किताब में उहो किताबु पढ़ण जहिड़ो आहे त माना ॾिसो त डबल स्टैंडर्ड्स कीअं आहिनि त भारत जे मुस्लमान खे त सेक्युलरिज़म खपे चवंदा सेक्युलरिज़म खपे बाबा इंडियन सेक्युलर आइन आहे कॉन्स्टिट्यूशन आहे उहो खपे हिते सेक्युलरिज़म जी माना हुननि लादीनियत कढी करे माण्हुनि खे गुमराही पखड़ी आहे इन प्रोपेगंडा ऐं गुमराहीअ जे ज़हर खां बि बचणो पवंदो हीअ किताबु फ़िक्री तौर ते एतिरा बहस खोले थो जेकॾहिं सिहतमंद समाज ॿुधण जहिड़ो समाज हुजे त तमामु घणो फ़िक्री बहस थी सघे थो शेख साहिबु तव्हांजी महिरबानी तव्हां